अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर सामूंडीअ जो एक बैत खणी हाज़िर आहियां। लतीफ़ साईं फरमाइनि था त लॻी उतर हीर सामूंडियनि सिड़ संभाया, नंगर खणी नाखवा छा सणाई सीर, हींअरे नित उकीर खारे खेॾाइनि जी। हाणे उत्तर जा वाह हमेशह थधा हूंदा आहिनि। हीर जो कंसेप्ट बि इहो ई हूंदो आहे त हीर जो बि जेको मक़सदु हूंदो आहे जेका थधी लॻे, जेका वणंदड़ घणी थधी हुजे तंहिंखे चवंदा आहिनि थधिड़ी हीर पई लॻे। ऐं उहा थधिड़ी हीर असां वटि जॾहिं लॻंदी आहे तॾहिं हमेशह सियारे में लॻंदी आहे। नाखवा माना जहाज़ खे हलाइण वारा, जहाज़ राण, ॿेड़े खे हलाइण वारा। लंगर माना जहाज़नि जे बीहण जो जेको हंधु उते वॾो जेको लोही अहिड़ो चंबो रखियलु हूंदो आहे उन ते बीहारींदा आहिनि। ऐं नाखो चइबो आहे ॿेड़े हलाइण वारे खे। खारो माना समुंड जो पाणी, ऐं खेड़ाऊ माने पाणीअ खे ॼण त छेड़े, ॼण त पाणी हुननि जी बनी आहे जंहिंखे उहो खेड़ीनि था ऐं उन मां पंहिंजी रोज़ी हासिलु कनि था। छेड़ण जो लफ़्ज़ पाणीअ में शायदि ई कंहिं इस्तेमालु कयो हुजे, दुनिया जे कंहिं शाइर। दोस्तो, असांजी सिंध सुवारी जो समुंड जो किनारो तारीख़ में हमेशह अहमियत वारो रहियो आहे। सिंधी क़ौम जहाज़रानीअ जे फ़न जी माहिर रही आहे। जहाज़नि जा जहाज़ हितां खां ओभर यूरोप, विच मशरक़ ऐं ॾखण ओभर ऐं ॾूर ओभर वारनि इलाइक़नि ॾांहुं वापारु आणे नियण जे लाइ हिकु निहायत लाभाइतो धंधो हो। लतीफ़ साईंअ हिन सॼे सुर में इन्हनि वापारियुनि जे वापारु आणण ॾियण जी त ॻाल्हि कई आहे, कमाइण जी ॻाल्हि कई आहे, पर उन्हनि खां वधीक उन्हनि जेके वणजारनि जी वनीअ जी ॻाल्हि, उनजे उद्दमनि ऐं अहसासनि जी तर्जमानी कई आहे। जेके पंहिंजा घर घाट छॾे सियारे जे सर्द तरीन रातियुनि में सामूंडी सफ़र ते उथंदा हुआ, ऐं सियारो जेको मोहबत वारनि लाइ सीअ खां बचाए, ऐं उहा ई वणजारनि जे वञण जी मुंदब। हू उतर हीर में ॿेड़नि में ॾियण जा सड़ साहे रवाना थियनि, ऐं वणजारी जी वञी उन्हनि जे ख़ैर सां वरण जे ओसीड़े में ज़िंदगी गुज़ारणु शुरू थी करे। कंहिंजे हींअरे जी उकीर कीअं लहे। हिन बैत में खारे खेड़ाउनि जी ॻाल्हि बि लतीफ़ साईं जहिड़ो कर लतीफ़ साईं जहिड़ो इंसान ई करे सघे थो जेको हिसास तबियत जो मालिक हुजे। ज़मीन ते त हर खेड़ण वारो हारी, उनजी त ॻाल्हि असांखे अॻे ख़बर आहे, पर लतीफ़ असांखे पहिरियों दफ़ो असांजे जहाज़राननि, असांजे ॿेड़ियातनि खे खारे पाणीअ जे समुंड में उनखे चीरे, ॼण त पंहिंजो जेको उन्हनि जो धंधो, असांजे ज़मीन वारे हारीअ जो धंधो ऐं खारे पाणीअ जो धंधो, उन्हनि ॿिन्ही जी जेका केॾी असराइती ॻाल्हि था कनि। हालांकि वधीक जोखाइतो त खारे पाणी जो खेड़ण आहे, पर लतीफ़ साईं उनखे उन जोखे खां घटाइनि बि था त जीअं हुननि जी हिमत बि न घटिजे, ऐं ॼण त हू पंहिंजी बनी खेॾे रहिया आहिनि। जे लतीफ़